अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध जान मोहम्मद जी हद में थियल इलेक्शन जी राति खूंजी दांव मक़तूल जी माउ नसरीन कोसो रोई कानून जी हुक्मरानी कंदड़ खे दांव एहतजाज रिकॉर्ड कराई। बेगुनाह क़तल थियल नौजवान जी माउ रोई चयो त मुंहिंजे पुट अली रज़ा खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे, जंहिंजो फ़िरियादी ऐं नसरीन ऐं मुंहिंजो मुड़ुसु ज़हूर अहमद खे कूड़ो केस करे जेल रवानो कयो वियो आहे। कुझु ॾींहं मुंहिंजे पुट जी ज़ाल नाज़िया खे पुलिस लॉकअप करे टॉर्चर कयो वियो त तूं जेके नाला चओ उन जा नाला खणो। वधीक मक़तूल जी माउ नसरीन कोसो ॾाहींदे ॿुधायो त मीर जानी टंडोजान मोहम्मद ऐं जे मामे अनवर मुंहिंजे पुट खे मारायो, जंहिंमें क़तल कंदड़ हमीद खोसो, मीर मौला बख्श, साले खसकेली उर्फ ॾाॾो असलम खोसो मौजूदु हुआ। मुस्मात नसरीन ॾाहींदे ॿुधायो त असां सां ज़ुल्म ज़्यादती थी आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे, अपील था कयूं। इंसानी हक़नि जे पाकिस्तानी जे चेयरमैन इसाक अहमद शेख, चीफ ऑफ आर्मी IG सिंध ऐं इंसानी हक़नि वारे इदारनि खे अपील सरदार मीर इम्तियाज़ खोसो खे अपील कई आहे त असां यतीमनि जी हक़ रसाई कई वञे। असांखे मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, मारकुट करे केस खे अॻिते पोइते करण जी कोशिश कई वई आहे। असांजी जान खे ख़तरो आहे, असांजी हिफ़ाज़त कई वञे। यादि रहे हीउ केस सेशन कोर्ट मीरपुर ख़ास में हली रहियो आहे, पर उन में वॾी ॻंढ जोड़ कई पई वञे। जान मुंहिंजे थाणे में उहा छोकिरी ॿधी पई हुई, हाणे उनखे उहो डपु ॾिनो वञे त तूं सहुरनि जो पासो खणे तोखे असीं ॿधराईंदासीं माराईंदासीं। हाणे उन डप में वीचारी को नाला खणियो ॾिठी। ऐं असलम जेको उहो चयो आहे वारे जो चेयरमैन आहे, उनखे सभु ख़बर ॾे वठ जी सभु ख़बर, मारण आया तॾहिं उनखे ख़बर आहे, मारियो त उनखे ख़बर आहे।